बिस्म रब्बिश्शुहदा रब्बना अफ्तह बैनना व बैन कौमिना बिलहक़ व अंत खैरुल फातिहीन। प्रोग्राम शहादत हुसैन में मां अवां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमा, इमाम आली मकाम सैयदना हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु व सलामुल्लाहि अलैहि हक़ जो ओञाण आहिनि, बातिल जे लाइ ललकार आहिनि। पंहिंजे ज़ात में हिकु बाकमाल सिफ़ात शख़्सियत सां सरशार, धरतीअ जे ॻोल्हे ते गुज़रंदड़ इंसाननि मंझां हिकु अहिड़ी हस्ती जिन जो शान ऐं ईमान कहिड़नि लफ़्ज़नि में बयानु कजे, कहिड़नि शेरनि में ॻाइजे ऐं कहिड़नि मिसालनि सां पेश कजे। शमाइले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा हम शक्ल सदन दोहटरा हसनैन करीमैन सैयदना हज़रत इमाम हसन साईं, सैयदना हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हुमा व सलामुल्लाहि अलैहिमा, पंहिंजे दौर में जॾहिं दीन जे निफ़ाज़ खे मुतअसिर थींदे ॾिसनि था, जॾहिं हक़ जे ग़लबे खे मग़लूब थींदे महसूस कनि था, त हू मैदान कारज़ार जो रुख़ कनि था। दरबार दारुल हुकूमत शाम में मौजूद आहे ऐं कोफ़ियन हज़रत हुसैन साईं खे निदा ॾिनी आहे, बार बार नींढ ॾिनी आहे। हिकु ख़त मथां ॿियो ख़त मथां टियों ख़त, चोथों पंजों छहों 100 1000 बल्कि 12000 ख़त लिखनि था त तव्हां असां वटि अचो। ख़िलाफ़त जा, इमामत जा अव्हां खां वधीक हिन कुर्रे अर्ज़ ते के बि माण्हू हक़दार न आहिनि। असां पंहिंजी बैअत खे रोकियो आहे। वक़्त जे बातिल हुक्मरान यज़ीद जे हुक्मरानीअ खे असां तस्लीम नथा कयूं। तव्हांजो इंतज़ारु आहे, अचो। हज़रत हुसैन साईं हिफ़्ज़ मा तक़द्दम जे बुनियाद ते हज़रत मुस्लिम साईं खे, जेको संदन सौट आहे, रवानो कनि था ऐं हज़रत मुस्लिम साईं सां जेको हू वड़ हलनि था ऐं हज़रत मुस्लिम साईं खे जंहिं बेदर्दीअ सां क़त्ल करे जाम शहादत बलब करण ते मजबूर कनि था ऐं पोइ उन जा सग़ीर हज़रत इब्राहिम ऐं हज़रत मुहम्मद जंहिं बेदर्दीअ सां हुननि जे वर चढ़ी वञनि था, इनाम ऐं इकराम जे लालच में हिकु हारिस नाले बदबख़्त शख़्स उन्हनि खे जॾहिं क़त्ल करे बाचके में बंदि करे इब्न ज़ियाद जी दरबार में खणी अची पंहिंजे बि मौत जे अंजाम खे अखियुनि सां ॾिसे थो, पंहिंजे घर वारनि जी ॻाल्हि नथो मञे, इबरतनाक शिकस्त थो खाए ऐं मौत जे वर चढ़ी हमेशह जे लाइ मुर्दार थी लानतुनि जो हक़दार थी थो वञे। हज़रत हुसैन साईं जो काफ़िलो रवां दवां आहे। उहो ज़मानो हुयो जॾहिं ख़बर रसानीअ जो ज़रियो काफ़िला हूंदा हुया, कासिद हूंदा हुया। जेसिताईं उहे पहुचनि, जेसिताईं उन्हनि खे सही ख़बरूं मिलनि, तेसिताईं काफ़िला रवां दवां रहंदा हुया। इमाम आली मकाम सैयदना हज़रत हुसैन साईं जन जे काफ़िले जो रुख़ कूफ़े ॾांहुं आहे ऐं इब्न ज़ियाद जेको नौमान बिन बशीर जहिड़े नरम रूह मिज़ाज खे हटाए ऐं कूफ़े जो गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे, उहो जॾहिं अहल बैत इज़ाम सां दुश्मनी पाड़े ऐं संदरो ॿधी उन्हनि सां मद मुक़ाबिल थियण जे लाइ तयारु थो रहे, त उन जी बदबख़्ती आलम आश्कार थी वञे। उन जा जासूस मदीने खां, मक्के खां शाम ऐं कूफ़े जे इर्द गिर्द फहिलिजी चुका आहिनि। हज़रत हुसैन साईं रवां दवां आहिनि। जॾहिं हज़रत हुसैन साईं जन पंहिंजे काफ़िले खे मुसलसल अॻिते वठंदा था अचनि, त मुसहिर सैदारीअ नाले हिकु ख़ादिम आहे जंहिंखे हज़रत हुसैन साईं ख़त ॾेई रवानो था कनि
ऐं कूफ़े वारनि जे अशराफ़नि ॾे ख़त एड्रेस थियल आहे, तव्हां उन्हनि वटि वञो ऐं उन्हनि खे पैगाम पहुचायो त मां कूफ़े में दाख़िल थियण वारो आहियां। तव्हां पंहिंजनि वाइदनि खे यादि कयो, उन्हनि वाइदनि जी पासदारी कयो। मां तव्हांजे बैत जे लाइ आयो आहियां ऐं तव्हां मुंहिंजे इमामत जी हक़दारीअ खे तस्लीम कयो आहे। मुंहिंजे इमामत जी पग मूंखे वापसि ॾियारियो। जॾहिं मुसहिर सैदारी हज़रत हुसैन साईं जो ख़त खणी थो अचे त हुनखे महसूसु थो थिए त इब्न ज़ियाद जेको यज़ीद जो वाठो आहे उन चौधारी नाकाबंदी कराए छॾी आहे ऐं उहो शख़्स उन नाकाबंदीअ में हज़रत हुसैन साईं जो मुहिब आहे। आसारनि मां बि उन जो सिपाही थो भासिजे, उनखे सोघो कयो थो वञे गिरफ़्तार करे ऐं इब्न ज़ियाद जे महफ़िल में आंदो थो वञे त इब्न ज़ियाद जेको बदबख़्त आहे, जेको हुनखे मुसहिर सैदारीअ खे मजबूर थो करे त तूं माअज़ल्लाह सुम माअज़ल्लाह हज़रत हुसैन साईं खां वठी समूरनि अहल बैत इज़ाम ऐं हज़रत अली साईं ताईं सभिनी ते फिटकार कर, उन्हनि ते लानतूं विझ। त मुसहिर सैदारी हिकु वफ़ादार सिपाही आहे काफ़िले हुसैन जो। उहो शख़्स पंहिंजूं अखियूं ॻाढ़ियूं करे इब्न ज़ियाद सां अखियूं मिलाए थो ऐं इब्न ज़ियाद जेके हुन खां अहल बैत अतहार जे लाइ लानतूं तलबियूं, मुसहिर सैदारी पूरी जुर्रत सां, पूरे ॾहका सां ऐं तमामु ज़िम्मेवारीअ सां साॻियूं लानतूं बोटाए इब्न ज़ियाद ते थो विझे त तो ते लानत हुजे, तुंहिंजनि वॾनि ते लानत हुजे, तुंहिंजे आल औलाद ते लानत हुजे, तुंहिंजे वजूद ते लानत हुजे जो तूं अहल बैत इज़ाम सां चप पियो आहीं ऐं उन्हनि जे वजूद सां वेर पाए ऐं पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत बर्बादु करे चुको आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो गवर्नर आहे, मनसब हुक्मरानीअ ते फ़ाइज़ आहे। पंहिंजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि हुन जी दरबार में थिए ऐं हू ॿुधे, सो बि अहिड़े मामले में जेको हुनखे टास्क ॾिनो वियो आहे अहल बैत सां वेर पाइण जो, ऐं उन जे मुंहं ते अहल बैत ते रहमतूं वसनि ऐं हुन जे ख़ानदान ते लानतूं पवनि, हिकु ज़रूरतमंद सिपाहीअ जे वातां फसीह ऐं बलीग ज़ुबान में, त हुन जो आपे मां निकिरणु लाज़मी हुयो। जॾहिं हू आपे मां निकिरी थो वञे त ज़ालिम आख़िरकार छा थो करे सघे? इहो ई त मज़लूमनि खे माराए छॾींदो। मुसहिर सैदारीअ खे बिलाख़िर हू क़त्ल थो करे ऐं पोइ हज़रत हुसैन साईं जो काफ़िलो जॾहिं रवानो थी मक़ाम सअलबा ते पहुचे थो त उते हज़रत हुसैन साईं जे समाअतुनि में हिकु दिलगदाज़ ख़बर तहलील थी करे जेका हज़रत मुस्लिम साईं जे शहादत जी आहे। हज़रत मुस्लिम साईं जे शहादत जो ॿुधी इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन जा लफ़्ज़ पढ़ंदे व इन्ना सलाहिकून मिनकुम जी बिशारत पंहिंजे ज़ुबान ते आणे फ़रमाइनि था ला ख़ैर फ़िल ऐश बअद हाउलाए, ला ख़ैर फ़िल ऐश बअद हाउलाए। महबूबनि खां सवा कहिड़ी ज़िंदगी आहे, उन्हनि खां पोइ असांजो हिते छा आहे? हज़रत मुस्लिम साईं खे जेकॾहिं उन्हनि शहादत जो जाम बलब करायो आहे त हाणे असांजो माठ करे विहणु क़तअन नामुमकिन आहे। ऐं पोइ पाण मुसल्लह त अॻुवाट आहिनि ई शहादत जी नीयत सां, पंहिंजे घराणे खे घोरण जी नीयत सां अॻिते वधंदा रहनि था। छा गुज़रियो हूंदो हज़रत हुसैन साईं तां जिन पंहिंजे कासिद खे ख़त ॾेई ऐं रवानो कयो हो त हीअ तव्हांजा ख़त आहिनि, तव्हां मूंखे तलबियो आहे, हिन उन शख़्स जे हथ ते बैत बि थी हुजे ऐं उहे ख़बरूं हज़रत हुसैन साईं ताईं पहुतियूं बि हुजनि त उन्हनि शख़्सनि बैत ते न रुॻो आमादगी ॾेखारी आहे बल्कि हज़रत मुस्लिम साईं जेके हज़रत हुसैन साईं जा कासिद आहिनि उन्हनि जे हथ ते बैत बि करे चुका आहिनि ऐं बातिल खे ललकारण जे लाइ, मिसकीननि खे पंहिंजी आज़ादी मोटाए ॾियण जे लाइ, इंसानियत जे हुर्रियत खे बरक़रार रखण जे लाइ हीअ जेको काफ़िले हुसैनीअ जी सरवाणीअ में हज़रत मुस्लिम साईं उते पहुतो आहे ऐं उनजो अंजाम शहादत वारो थो थिए, उन जे सग़ीरनि खे कुठो थो वञे इनाम ऐं इकराम जी लालच में बदबख़्तनि पारां।
त हिकु हसास इंसान पैगंबर जे घराणे जो चश्मो चिराग शबीह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हुसैन साईं अलैहि तस्लीमात छा उन्हनि जे जज़्बात ते तूफ़ाननि में परादा ईंदा हूंदा जेके हुन जे रूह खे ॿुसाटींदा हूंदा। हज़रत हुसैन साईं पंहिंजे ला ख़ैर फ़िल ऐश बाद हाउला जे नफ़्सियाती उनवान सां अॻिते वञनि था त हाणे सौट जे शहादत खां पोइ जीअण जो को बि लुत्फ़ न आहे, अॻिते वधनि था। शराफ़ मक़ाम ते जॾहिं पहुचनि था त उते यज़ीद जा गमाश्ता यज़ीद जा वाठा 1000 फ़ौज जी सूरत में काहे था अचनि ऐं उन्हनि 1000 फ़ौजनि जी जेका सरवाणी आहे उहो हुर बिन यज़ीद थो करे, जंहिं शख़्स हज़रत हुसैन खे अची पंहिंजे मुआसिरे में आंदो ऐं हज़रत हुसैन साईं तक़रीर कंदे हुर खे मुखातिब फ़रमायो ऐं उनखे यादि ॾियारियईं त मूंखे कूफ़िन पाण सॾायो आहे, मां पंहिंजे सिर पंहिंजी मर्ज़ीअ सां हेॾे न आहियां आयो। त हुर इनकार करे छॾियो त मूंखे ख़तनि बाबति काई बि परूड़ कान्हे का। हज़रत हुसैन साईं उहे ख़त साण खणी आया हुया, ख़त थेलनि मां कढी उन्हनि खे ॾेखारिया विया त हुर साइड कई ऐं हज़रत हुसैन जी गिरफ़्तारीअ जा जेके उनखे वारंट हुया उन्हनि खां हू बाज़ आयो ऐं हज़रत हुसैन साईं सां हुनजो मुआइदो थियो त काफ़िलो हज़रत हुसैन साईं जो जेॾां वेंदो रहंदो हू उन जे कढ ईंदो रहंदो ऐं हुनखे इब्न ज़ियाद जे पारां हुर खे हुकुम ॾिनो वियो त हज़रत हुसैन साईं खे धरतीअ जे उन्हनि गोशनि ॾांहुं कूफ़े जे उन्हनि पासनि ॾांहुं धुकींदा वञो, हलण ते मजबूर कयो जिते खाद खोराक ऐं पाणीअ जो नाव निशान बि न हुजे, त जीअं मुज़ाहमत जे बजाए ही बुख ऐं उञ जे हालत में दम टोड़ींदा वञनि ऐं विसाल पाईंदा वञनि। हुर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी जो ख़बरूं इब्न ज़ियाद ताईं पहुचायूं। हज़रत हुसैन साईं अखियुनि सां ॾिसनि पिया। हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु जन पंहिंजे अज़्म मुसम्मम सां पुख़्ते इरादे सां रवां दवां आहिनि ऐं हुर उन्हनि खे उन पासे ई वठी अचण ते जे लाइ हुर त ठहियो, पर उन जा गमाश्ता जेके आहिनि उन पासे ॾे धिकींदा था अचनि। दश्ते नैनवा थो अचे, दश्ते नैनवा ते जॾहिं वञनि था पिया त वाट ते हिकिड़ो मक़ाम बैज़ा थो अचे। मक़ाम बैज़ा नैनवा ते हज़रत हुसैन सां हुननि विढ़णु चाहियो त हज़रत हुसैन साईं जे साथियुनि उन्हनि सां विढ़णु चाहियो त हींअर असांजे कब्ज़े में आहिनि, हू केतिरा बि आहिनि। हिकु ईमानदार सिपाही 100 बेईमाननि ते ग़ालिब थींदो आहे, असां हिननि ते हींअर ग़ालिब अची सघूं था, इजाज़त ॾियो त असां हिननि खे हिते ई दुफ़ करे ऐं हली कसरे अमारत ते क़ाबिज़ थियूं। हज़रत हुसैन साईं फ़रमाइनि था त अॻिराई असांजे पारां न थियणु घुरिजे ऐं असां कंहिं बि आज़ादु शख़्स सां विढ़ण जे लाइ न आया आहियूं, असां औरतुनि जा पासदार आहियूं, असां ॿोड़नि जा मुहाफ़िज़ आहियूं ऐं असां कंहिं बि इंसान जे मथां हलां करण जे लाइ आमादा न थींदासीं। बहरहाल हज़रत हुसैन साईं खे जॾहिं हू अॻिते वञण ते ॾिसनि था ऐं हज़रत हुसैन साईं मक़ाम बैज़ा ते पहुचनि था ऐं उते मक़ाम बैज़ा ते निमाज़ खां पोइ हिकिड़ी माना ख़ेज़ तक़रीर था फ़रमाइनि जेका हुर जे साथियुनि खे बि मुखातिब आहे। अय्युहन्नास इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल मर्रा सुल्तानन जाइरम मुस्तहिल्ल हरामिल्लाह नाक़िसल अहदिल्लाह मुखालिफल सुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअमल फ़ी इबादिल्लाह बिल इस्म वल उद्वान फलम युगय्यिर मा अलैहि बिफ़िअलिन वला क़ौलिन कान हक़्क़न अलल्लाह अन युदखिलहु मुदखलहु। अल्लाह साईं जी वाखाण करण खां पोइ हज़रत हुसैन साईं फ़रमाइनि था त ए शख़्सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चिटो फ़रमायो आहे मर्रा सुल्तानन जाइरम मुस्तहिल्ल हरामिल्लाह नाक़िसल अहदिल्लाह। तव्हां जॾहिं वक़्त जे बादशाह खे अल्लाह जे हदुनि खे टोड़ींदे ॾिसो, अल्लाह जे हराम कयल शयुनि खे हलाल कंदे ॾिसो
जिन व्याज खे अल्लाह साईं हराम कयो आहे हू उनखे हलाल करे छॾे, हराम मशरूबात खे अल्लाह साईं हराम कयो आहे ही उन्हनि खे वापराए ऐं आपे मां निकिरंदो रहे। नाक़िसल अहदिल आहे, हुन अल्लाह जे नाले ते जेको कसम खयो आहे त मां माण्हुनि सां इंसाफ़ कंदुसि, उन कसम खे टोड़े छॾे। मुखालिफ़ल सुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर जन जेको इंसानियत सां वर्क फरमायो, जेका सखावत फरमायनि, जेका इंसानियत ते आज़ादीअ जी आबियारी फरमायनि, हू उन्हनि खे उबतो करे वक़्त जो सुल्तान ऐं इंसाननि जे ग़ुलामीअ खे मुमकिन बणाईंदो रहे। यअमुल फ़ी इबादिल्लाह बिल इस्म, अल्लाह जी इबादत खे ठुकराए माण्हुनि खां पंहिंजी पूॼा कराईंदो अचे। वल उद्वान, ऐं इंसाननि खे अल्लाह जे रस्ते ते वठी अचण जे बजाए अल्लाह सां वेर पाइण ते मजबूर करे, इंसाननि जे रिज़्क़ ते धाड़ा हणी ऐं माण्हुनि खे इहो ॿुधाए त तव्हांजो रिज़्क़ अल्लाह तंग कयो आहे, माण्हुनि खे अल्लाह खां वेगाणो करे। फलम युग़य्यिर मा अलैहि बिफ़अलिन वला क़ौलिन कान हक़्क़न अलल्लाहि ऐं युदख़िलहु मुदख़लहु, त अहिड़ो शख़्स धरतीअ ते मौजूदु आहे त उनखे ललकारणु उन्हनि दीन जे वारिसनि जो फ़र्ज़ु आहे त उहे मैदान में अचनि ऐं उन्हनि खे पंहिंजे उन मंज़िल ते पहुचाइनि जेका मंज़िल उन्हनि जो हक़ आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा मंज़िल जहन्नमी आहे, जंहिंमें बातिल खे हक़ जे पासदारनि जे हथां पहुचायो वेंदो आहे। अला व इन हाउलाए क़द लज़िमू ताअत शैतान व तरकू ताअत रहमान व अज़हरुल फ़साद व अत्तलुल हुदूद व इस्तअसरू यल फ़ैअ व अहल्लू हराम अल्लाह व हरमू हलालहू व अना अहक्कु मन गय्यर व क़द अततनी किताबुकुम व क़दिमत अलैया रुसुलुकुम बिबैयतिकुम व अन्नकुम ला तुस्लिमूनी वला तख़दिलूनी फ़इन अक़मतुम अला बैयतिकुम तुसीबू रुश्दकुम फ़आनल हुसैन बिन अली रज़ियल्लाहु अन्हु व अलैहिमुस्सलाम फ़आनल हुसैन इब्न अली व अनल हुसैन इब्न फ़ातिमा बिन्त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत हुसैन साईं हुर जे साथियुनि खे मुख़ातिब थींदे फ़रमाइनि था त ॾिसो त असां दीन जा वारिस आहियूं, क़ुरान असांजे घराणे में नाज़िल थियो आहे। इन हाउलाए क़द लज़िमू ताअत शैतान, ही रहमान जो नालो वठी शैतान जी पासदारी पिया कनि। व तरकू ताअत रहमान, अल्लाह जे हुक्मनि जी चिहाड़ पिया कनि। व अज़हरुल फ़साद, ऐं फ़साद खे हथी पिया ॾियनि। व अत्तलुल हुदूद, ऐं अल्लाह जे हदुनि खे मुअत्तल पिया कनि, टोड़नि पिया। वस्तअसरुल फ़ैअ, ऐं शरीयत जे माल खे ई नाजाइज़ तरीक़े सां हड़प करे पंहिंजे पीउ जी जागीर था सम्झनि। व अहल्लू हराम अल्लाह, ऐं व्याज खे हलाल करे माण्हुनि खे पंहिंजो गेजू था बणाइनि। व हर्रमू हलालहू, ऐं माण्हुनि जी अल्लाह पारां ॾिनल आज़ादीअ खे हू ग़ुलामीअ में तब्दील था कनि। व अना अहक्कु मन गय्यर, मूं ते लाज़िम आहे त जंहिं दीन में हेरा फेरी कई आहे मां उन जी मुंडी मरोड़ियां। वक़द अततनी किताबुकुम, मां पाण न आयो आहियां, मूं ॾे तव्हांजा ख़त आया आहिनि। फ़इन व क़दिमत अलैया रुसुलुकुम बिबैयतिकुम, तव्हांजा पए दर पए लाॻीता कासिद मूं ॾे ईंदा रहिया आहिनि त तव्हां अचो त असां तव्हांजी बैत कयूं। व अन्नकुम ला तुस्लिमूनी वला तख़दिलूनी, तव्हां मूंसां वाइदो कयो आहे त मूंसां तव्हां धोखेबाज़ी न कंदव ऐं तव्हां मूंखे कंहिं दुश्मन जे हवाले न कंदव। फ़इन अक़मतुम अला बैयतिकुम तुसीबू रुश्दकुम, जेकॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियो त तव्हांजे अल्लाह साईं हिदायत नसीब में लिखी छॾी आहे। फ़आनल हुसैन इब्न अलीजन व इब्न फ़ातिमा बिन्त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़्सी मा अनफुसिकुम व अहली मा अहलीकुम फ़लकुम फ़ीय उस्वतुन, जेकॾहिं तव्हां रतीअ बराबरि बि हेरा फेरी कई आहे त यादि रखो मां अलीअ जो पुटु हुसैन आहियां, मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाडली न्याणी सैयदा ज़ुहरा बतूल रज़ी अल्लाह अन्हा व सलामुल्लाह अलैहा जो लाडलो आहियां। नफ़्सी मा अनफुसिकुम, मुंहिंजो सिर तव्हां सां गॾु आहे। व अहली मा अहलीकुम, मुंहिंजा भाती तव्हांजे भातियुनि सां गॾु आहिनि। फ़लकुम फ़ीय उस्वतुन, तव्हां ते लाज़िम आहे त तव्हां मूंसां पंहिंजा कयल वाइदा पाड़ियो। व इल्लम तफ़अलू व नक़िस्तुम अहदकुम व ख़लअतुम बैयती मिन आनाकिम फ़लि उमरी मा हिय लकुम बिनुकरिन,
जेकॾहिं तव्हां पंहिंजे वाइदनि खे टोड़ियो ऐं मुंहिंजी बैत खां तव्हां फिरी वियो ऐं तव्हां मुंहिंजे साथियुनि ऐं मुंहिंजनि भातियुनि जे ॻिचनि खे पंध ते हलाल करे ऐं उन्हनि खे वढण जे लाइ आमादा थी असांखे जाम शहादत बलब करण ते मजबूर कयो त फले उमरी माही लकुम बे नुकरन लक़त फ़अलतुमूहा बि अबी व अख़ी वब्न अम्मी मुस्लिम। जेकॾहिं तव्हां धोखेबाज़ी कंदव त हीअ तव्हां मूंसां ई सिर्फ़ु धोखेबाज़ी न कई आहे, तव्हां मुंहिंजे पीउ सां धोखेबाज़ी करे चुका आहियो, हज़रत अली साईं सां, तव्हां मुंहिंजे भाउ हज़रत हुसैन साईं सां, हज़रत हसन साईं सां धोखेबाज़ी करे चुका आहियो, तव्हां मुंहिंजे सोट हज़रत मुस्लिम साईं सां धोखेबाज़ी करे चुका आहियो। वल मगरूर मन इख्तर बिकुम फ़हज़कुम अख़्तअतुम व नसीबकुम ज़य्यअतुम। जेकॾहिं तव्हां धोखे में मुब्तला कयो मुंहिंजे घराणे खे त तव्हांजे नसीबनि में सिर्फ़ु ख़ताऊं ईंदियूं ऐं तव्हांजे नसीबनि में सिर्फ़ु नुक़सानु ईंदो। वमन नक़स फ़इन्नमा यनकुस अला नफ़्सिही, जेको अल्लाह जे अहद खे टोड़े थो दरअसल उहो पंहिंजो पाण खे थो टोड़े। वसयुग़्निल्लाहु अन्कुम, अल्लाह मूंखे तव्हां खां जल्द आजो फ़रमाईंदो, मूंखे गिना अता फ़रमाईंदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां पोइ बि तव्हांजे लाइ अल्लाह जी दरबार में सलामतीअ जे लाइ दुआ गो आहियां। इहा तक़रीर आहे जेका हज़रत हुसैन साईं हुर जे लश्कर खे मक़ाम बैज़ा ते फ़रमाई आहे। अञा करबला जो रुख़ साम्हूं आहे त इते हज़रत हुसैन साईं पंहिंजे हिन तक़रीर जे लफ़्ज़नि मां जेका रुश्तो हिदायत जी ॻाल्हि था फ़रमाइनि ऐं हुननि खे बार बार बचाइण जे लाइ रस्ता खोले था ॾियनि त बदबख़्तो तव्हां पाण मूंखे सॾियो आहे, मूंसां तव्हां वाइदो कयो हुयो त ख़िलाफ़त ऐं इमामत तव्हांजो हक़ु आहे, तव्हांखे ई सूंहे थी ऐं मां बि इन शइ खे महसूसु थो कयां, मुंहिंजो ई इस्तेकाक आहे, मां दुनिया जो तालिब न आहियां, मां लालची ऐं हबची न आहियां, मां कॾहिं बि गवारा न कंदुसि त मुंहिंजे नाने मुंहिंजे बाबे जे मईयत में सहकार सां, पंहिंजे बाबे जे साथियुनि जे सहकार सां जंहिं ग़ुलामीअ खे शिकस्त ॾिनी आहे ऐं उहा ग़ुलामी वरी उन जी ॾाइण ग़ुलामीअ जी माण्हुनि जे मथां लामारा ॾियणु शुरू करे, मां बर्दाश्त न करे सघंदुसि। तव्हां माण्हुनि जो रिज़्क़ तंग कयो, मां बर्दाश्त न करे सघंदुसि। तव्हां माण्हुनि जे मुआशरती मामलात में फ़साद पैदा कयो, मां बर्दाश्त करे न सघंदुसि। तव्हां इंसानियत जे ख़ुशहाली ऐं आजपे खे पंहिंजी मर्ज़ीअ जो ताबे कयो, मां बर्दाश्त न करे सघंदुसि। तव्हां रिज़्क़ हलाल खे छॾे करे माण्हुनि खे हराम खाइण ते मजबूर कयो, मां न करे सघंदुसि। सॼो हज़रत हुसैन साईं जो जेको बि बयानियो आहे उहो इन तक़रीर में मौजूदु आहे त तव्हां जेके शख़्स अल्लाह जिन खे आज़ादु पैदा फ़रमायो आहे उन्हनि खे ग़ुलाम बनाइण जे लाइ वरी कैसर ऐं किसरा जी पैरवी था कयो। तव्हां व्याज खे जेके अल्लाह साईं हराम करार ॾिनो आहे, जिन खे रुअसाए मक्का तस्लीम न कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि जे हथां, मुंहिंजे बाबे अलीअ जे हथां उहे दुफ़ थींदा विया, तव्हां वरी उन हराम खे वरजाए ऐं माण्हुनि जे मथां मुसलत कयो, मां बर्दाश्त न करे सघंदुसि। इहो पस मंज़र आहे हज़रत हुसैन साईं जे तक़रीर जे लफ़्ज़नि जो, जेको वाक़े करबला जे लाइ तमहीद थो बणिजे त इंसानी आज़ादी जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ातमुल अंबिया जे हैसियत सां धरतीअ ते बहाल फ़रमाई आहे, उनखे जेको मिटाइण जे लाइ भली केर बि आहे, कहिड़े बि घराने जो आहे, जॾहिं संदरो ॿधे थो त हज़रत हुसैन साईं ललकारे मुहम्मद ई बणिजी ऐं वारिद थियनि था, विॼु बणिजी करकनि था उन्हनि ज़ालिमनि ते जेके दरअसल इंसानियत जा वेरी आहिनि, जेके इंसाननि जे रूप में वहशी आहिनि, जेके दरिंदगीअ जूं हदूं पार कंदा था वञनि, जेके मासूमनि खे बि छॾण जे लाइ आमादा न आहिनि, जेके मजबूर था कनि उन्हनि पाक वजूदनि खे जेके इंसानियत जे मथां निछावर थियण जे लाइ पंहिंजे भातियुनि ऐं पंहिंजे समूरे कुटुंब ऐं पंहिंजी सॼी तारीख़ ऐं पंहिंजे सॼे सरमाए समेत घोर घोर वञण जे लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। इहा हुसैनी ललकार आहे जेका वक़्त जे ज़ालिम बादशाह यज़ीद खे नथी आवड़िजे ऐं यज़ीद पंहिंजनि गवाश्तनि खे, पंहिंजनि वाठनि खे ऐं पंहिंजनि गुंडनि खे कठो करे ऐं अहल बैत अतहार जे पाक वजूदनि में गुस्ताखनि ते मजबूर थो करे, पंहिंजी आख़िरत ऐं आक़िबत ऐं दुनिया बर्बाद थो करे ऐं उन्हनि समूरनि पंहिंजनि वाठनि जी दुनिया ऐं आक़िबत बर्बाद थो करे, जेका हुननि खे अल्लाह साईं मौक़ो अता फ़रमायो आहे त हू संवारनि।
जाल हक़ व ज़हक़ल बातिल। हज़रत हुसैन साईं हक़ आहे, यज़ीद बातिल आहे। हज़रत हुसैन साईं मैदान में तशरीफ़ फरमा थिया आहिनि, मर्दाना वार। उन्हनि जे चेहरे मुबारक ते का बि पशेमानी कान्हे का, उन्हनि जे कंहिं बि तेवर में घबराहट जो को बि आसार कोन्हे को। हू पंहिंजे अहल बैत किराम सां गॾु आहिनि। सैयदना हज़रत ज़ैनुल आबिदीन इहा तक़रीर महफ़ूज़ फरमाई। हू बीमार आहिनि, बीमारीअ जे बावजूदु पंहिंजे पीउ सां जॾहिं हमरकाब थियनि था तॾहिं उन्हनि जी हर शइ खे महफ़ूज़ कंदा था हलनि। इहो वड़ आहे हिकु उन घराणे जो जितां इल्म जा सर चश्मा फुटा, जितां वहीअ जो मबदा ऐं मसदा थियो, जितां वहीअ खे फ़िरोग मिलियो, जितां वही बारी तआला क़ुरान मुक़द्दस जे सूरत में जॾहिं पंहिंजे अनवारात खे तक़द्दुस सां धरतीअ जे कुंड कुड़छ में फैलायो त इंसानियत आज़ादीअ जी उहा अज़ान ॿुधी जंहिंमें ख़ुशहाली ऐं अमुन जी ज़मानत आहे। इलाफ़ कुरैशन इलाफ़िहिम रहलत शिताए व सैफ। हुननि न सर्दी ॾिठी न गर्मी ॾिठी, काफ़िला दर काफ़िला थी ऐं हू इंसानियत जे आज़ादीअ जे लाइ मैदान में कुॾी पिया। ये दौर अपने बराहीम की तलाश में है, सनम कदा है जहाँ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जे नारे आज़ादीअ सां जॾहिं हज़रत हुसैन साईं कंहिं बि सूरत में आण मञण जे लाइ तयारु न आहिनि त उन वक़्त जे उन्हनि बातिल कुवतुनि जे ऐवाननि में जॾहिं ट्राकोड़ा था पवनि त इहे ट्राकोड़ा हुननि जे हुकूमत जे ख़िलाफ़ु न आहिनि, उन्हनि जे नफ़्सियात जे ख़िलाफ़ु आहिनि, जेका नफ़्सियात कैसर ऐं किसरा जी डेवलप कयल नफ़्सियात हुई, जेका नफ़्सियात फ़िरऔननि जी डेवलप कयल नफ़्सियात हुई, जेका नफ़्सियात निमरूदनि जी डेवलप कयल नफ़्सियात हुई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम निमरूद खे शिकस्त ॾिनी, हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरऔन खे शिकस्त ॾिनी, हज़रत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके जे रईसनि खे शिकस्त ॾिनी। उन खां पोइ जॾहिं सिलसिलेवार सतीज़ कार रहा है अज़ल से ता इमरोज़, चराग मुस्तफ़ी से शरार बू लहबी। त अबू लहब जूं शरारतूं मुस्तफ़ा जे ॾीए खे कॾहिं बि टिमकण ॾियण जे लाइ आमादा नथियूं थियनि। इन जे करे उहे पंहिंजो फूकूं ॾींदा था रहनि। युरीदून लियुत्फ़िउ नूर अल्लाह, चाहिनि था त अल्लाह जे सोजरे खे ऊंदहि में बदिलाए छॾनि, अल्लाह जी लाट खे विसाए छॾनि। वल्लाह मुतिम नूरिही, अल्लाह साईं पंहिंजी लाट खे विसामण नथो ॾे। अल्लाह जी लाट ला इलाहा इल्लल्लाह जी रूप में आहे। ला इलाहा इल्लल्लाह आज़ादीअ जो मुतबादल नारो आहे। ला इलाहा इल्लल्लाह इंसानियत जे ख़ुशहालीअ जी ज़मानत आहे। ला इलाहा इल्लल्लाह बातिल जे आॾो ॻाट ऊचो करे हलण जो नालो आहे। ला इलाहा इल्लल्लाह बातिल खे मेसारण जे लाइ हैदरी ललकार आहे। ला इलाहा इल्लल्लाह मन कुंत मौला फ़हाज़ा अलीयन मौला जो अमली उनवान आहे, जंहिंखे हज़रत हुसैन साईं मैदान करबला में अची मुमकिन था करे ॾेखारनि त तव्हां ला इलाहा इल्लल्लाह जे फ़लसफ़े खे जॾहिं मेसारण था चाहियो त ला इलाहा इल्लल्लाह जो मुजस्सम वजूद जेको हुसैन जे सूरत में मौजूदु आहे उहो कीअं मुमकिन आहे त तव्हां उन जे मौजूदगीअ में ला इलाहा इल्लल्लाह जे पस मंज़र खे मेसारे सघियो। इहा ई तौहीद आहे। इन्नी वजहत वजहिय लिल्लज़ी फ़तर अस्समावाति वल अर्ज़ हनीफ़ा वमा अना मिनल मुशरिकीन। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत हुसैन साईं जा जद अमजद आहिनि। उन्हनि मां हज़रत इस्माईल जे शाख मां हज़रत हुसैन साईं पंहिंजे ख़ानदान जे अंजाम जो आख़िरी उनवान था साबित थियनि, जेके ला इलाहा इल्लल्लाह जे फ़लसफ़े खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ पंहिंजी हैदरी ललकार सां बरसरे पेकार अचनि था ऐं उते दीन जे जंहिं तहफ़ुज़ जे लाइ पाण तक़रीर था फ़रमाइनि, उन तक़रीर में उन्हनि खे बार बार मुतवजे था कनि त तव्हां बदबख़्तीअ खां बची वञो, अञा बि तव्हां वटि मौक़ियो आहे। मां करीमैन हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, करीमैन हज़रत अली अल मुर्तज़ा साईं हवालो था ॾियनि त मां बिनते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा ज़ोहरा बतूल जो लख़्ते जिगर आहियां। तव्हां ॾिसो तव्हां मूंसां कीअं दगा कंदव। मां न दुनिया परस्त आहियां, मां न जाह परस्त आहियां, न मूंखे मनसब जी परवाह आहे। जेकॾहिं मां मनसब चाहियां त सॼी दुनिया पंहिंजा मनसब खणी मुंहिंजनि कदमनि में रखंदी। मां जेकॾहिं दुनिया चाहियां त सॼी दुनिया पंहिंजा ख़ज़ाना खणी मुंहिंजे मथां निछावर करे छॾींदी। मां कुझु बि अहिड़ो दुनिया जो को बि साज़ो सामान नथो चाहियां, मां सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह जी बुलंदी थो चाहियां। मां सिर्फ़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जी अमानतदारी थो चाहियां।
मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीरत तय्यबा ऐं उसवे हसन जी आबियारी तो चाहियां। जेका ई दरअसल ज़िंदगीअ जी आब हयात आहे मां अल्लाह जी तौहीद ते इंसानियत जी आज़ादीअ ते आण अचणु न ॾींदुसि। मां पंहिंजो पाण पंहिंजे घराणे समेत घोरींदुसि ऐं उहो उन्हनि पंहिंजो पाण पंहिंजे घराणे समेत कीअं घोरियो। गुफ़्तगू जो सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो कि प्रोग्राम जी ॿी क़िस्त में। ख़ुदाया बहक़ बनी फ़ातिमा किबर कौल ईमा कुनम ख़ातिमा।